हाणे अदालती सुधारनि ॾांहुं वधणु घुरिजे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो अदालती क़त्ल कयो वियो। नाइंसाफ़ी जो इहो दाग़ अदलिया 45 सालनि खां पोइ मिटायो। पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो नओं देरो में तक़रीब खे ख़िताब। संदसि चवण आहे त हुकूमत खे वक़्तु ॾिनो वियो त मुल्क मुआशी बहिरान मां निकिरी वेंदो। अवामी मसइलनि जे हल ख़ातिर हुननि वफ़ाक़ी हुकूमत जी हिमायत जो फ़ैसिलो कयो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अवाम जे हक़नि लाइ जदोजहद कई। शहीद बेनज़ीर भुट्टो जमहूरियत लाइ आवाज़ उथारियो। पीपी चेयरमैन चयो त सिंध ऐं बलोचिस्तान में अवामी मुआशी मुआहिदे ते अमल करे सूबाई सतह ते हारी कार्ड ॾिनो वेंदो। सिंध जो वॾो वज़ीर जल्द तरक़ियाती फंडनि जो ऐलान करे बजट खां अॻु हर ज़िले में खुलियल कचहरी कंदो। रूस सां तवानाई ऐं सरहदी वापार जे शोबनि में सहकार खे हथी वठण जा ख़्वाहिशमंद आहियूं। रूस सां सक़ाफ़ती शोबे ख़ासि तौर ते टीवी ऐं फिल्म्स जे सहकार वधाइण जी ज़रूरत आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो रूसी सफ़ीर अल्बर्ट खोरियो सां मुलाक़ात दौरान इज़हार। सदर आसिफ अली ज़रदारी सां चीनी सफ़ीर चियांग ज़ी डोंग बि मुलाक़ात कई। दहशतगर्दी जे हवाले सां इंटेलिजेंस शेयरिंग वधाइण ते ज़ोर। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान चीनी भाउरनि जी सिक्योरिटी यकीनी बणाइण लाइ ज़रूरी क़दम खणंदो। जजिस खे मिलियल शकी ख़तनि जे मामले ते असांखे सियासत न ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करणु घुरिजे। असां शकी ख़तनि जी जांच कराईंदासीं त जीअं अछो कारो ज़ाहिर थी वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब। संदसि चवण आहे त चीनी शेयरनि जी सिक्योरिटी लाइ फुल प्रूफ प्रोग्राम ते ध्यानु आहे। इहो प्रोग्राम सूबनि सां गॾिजी ठाहींदासीं। IMF जो नओं प्रोग्राम मुल्क लाइ ज़रूरी आहे। उन जा शर्त सवला न हूंदा। कोशिश आहे त ग़रीबनि ते घटि में घटि बार पवे। असांखे महांगाई ते कंट्रोल लाइ उपाउ वठिणा आहिनि। PIA जी निष्कारी शेड्यूल मौजूदु थींदी। वफ़ाक़ी काबीना ॿारनि जे भलाई ऐं वाद विज बाबति क़ौमी कमीशन ख़तमु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। औरतुनि बाबति क़ौमी कमीशन जे मेंबरनि जी मुक़ररी ऐं इक़्तिसादी पॉलिसी स्टेटमेंट क़ौमी असेंबली में पेश करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। काबीना SME बैंक जे सदर जी इस्तीफ़ा ऐं नए सदर जे मुक़ररी जी बि मंज़ूरी ॾिनी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां फ़लस्तीनी सफ़ीर जी मुलाक़ात। वज़ीर आज़म पारां फ़लस्तीन जी आज़ादी जी मुकमल हिमायत जी ख़ातिरी ते फ़लस्तीनी सफ़ीर पाकिस्तानी क़ौम जा थोरा वञा। वज़ीर आज़म जो चवणु आहे त पाकिस्तान जा रियासत फ़लस्तीन सां तारीख़ी ऐं वेझा लाॻापा आहिनि। पाकिस्तान गॾियल क़ौमुनि OIC ऐं ॿियनि आलमी फॉर्म्स ते फ़लस्तीनी मसइले जी लाॻीतो हिमायत कई आहे। फ़लस्तीनी अवाम ख़िलाफ़ शुरू कयल नसलकुशी जी जंग बिना देर बंदि कई वञे। डिघी जिदोजहद खां पोइ मुल्की मईशत बहितरी ॾांहुं वधी रही आहे। असां तमामु डिघो सफ़र तय कयो जंहिंजे नतीजे में रुपयो मुस्तहकम थियो, मईशत बहितर थी। सियासी इस्तेहकाम ईंदो आहे त स्टॉक एक्सचेंज में हकारी रुझान नज़र ईंदो आहे। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस। चवे त डॉक्टर आसिम बुशरा बीबी जी सिहत खे तसली बख़्श करार ॾिनो। मूंखे ख़ुशी आहे त उहा हिकु सुठी शइ आहे। ग़ैर यकीनी वारी सूरतहाल सियासी अदम इस्तेहकाम पैदा करे। पाकिस्तान दहशतगर्द तंज़ीम TTP सां कंहिं क़िस्म जूं ॻाल्हियूं न करे रहियो आहे। अफ़गान इंतिज़ामिया मां उमेद आहे त इहा कलदम TTP ख़िलाफ़ एक्शन वठंदी। परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़ेरा बलोच जी हफ़्तेवार ब्रीफिंग। संदसि चवणु आहे त क़ानून लागू कंदड़ इदारा बि शाम वाक़े जी जांच करे रहिया आहिनि। जीअं ई जांच मुकमल थींदी मीडिया खे आगाह कयो वेंदो। पाकिस्तान हर क़िस्म जी दहशतगर्दी खे ख़तमु करण जो ख़्वाहिशमंद आहे। जेकॾहिं अफ़गानिस्तान इन हमले में मुलविस निकितो त पाकिस्तान इहो मामिलो उथारींदो। वज़ीर आज़म जी चीन जे दौरे बाबति अञा ताईं तारीख़ुनि ते फ़ैसिलो नाहे थियो। पाकिस्तान ऐं ईरान समूरनि गॾियल राब्तनि वारनि चैनल्स खे बहाल कयो आहे। फ़िलहाल ईरानी सदर जे दौरे बाबति हतमी तारीख़ नथा ॾेई सघूं, पर ईरानी सदर जे जल्द दौरे जो इम्कान आहे। पाकिस्तान शाम में ईरानी सिफ़ारतखाने ते हमले जी मज़म्मत करे थो। गज़ा में इंसानी हक़नि जी भनकड़ी आलमी बिरादरी लाइ ॻणती जोगी आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी घड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में क़ाइद अवाम जे मज़ार ते हाज़िरी। गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी वई। PP चेयरमैन सां गॾु PP लेडीज़ विंग जी सदर फरियाल टालपुर ऐं सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह बि गॾु हो। ऐं मुल्क जे पहिरें चूंडियल वज़ीर आज़म ऐं एशिया जे अज़ीम अॻवान शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे अवाम खां धार थिए 45 वरिया विहामी विया।
शहीद भुट्टो जी वरसी जे मौके ते गड़ी खुदाबख्श भुट्टो में पीपी अगवाण ने कारकुनन पारा शहीदन जी मज़ार ते हाज़री कुरान ख़्वानी शहीद भुट्टो ऐं ॿियनि शहीदन खे ख़राज अक़ीदत पेश करण जो सिलसिलो जारी। शहीद भुट्टो जी वरसी जे हवाले सां मुख्य जलसो रमज़ानुल मुबारक जे एहतराम में मुलतवी कंदे अॼु बदिरां 14 अप्रैल ते गड़ी खुदाबख्श में कयो वेंदो।